बे पासे अहम ख़बर अमां पहुचाईंदासीं। कंबर मां जिथे गेबीदेरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो आहे। नतीजे में एक ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर है अवांखे अपडेट कंदा हलूं त कंबर में गेबीदेरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो आहे। हादसे के नतीजे में अली हैदर खोसो फौत थी वियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। अहम ख़बर है अवांखे कंबर में अपडेट कंदा हलूं त गेबीदेरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो आहे। हादसे के नतीजे में अली हैदर खोसो फौत थी वियो आहे। ख़बर अमां पहुचाई पिया। कंबर मां जिथे गेबीदेरो रोड ते तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां हाकिम ख़ास कैली खां। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि? जी हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, कंबर जे गोठ खमीसो बिरोई जो रवासी नौजवान अली हैदर खोसो इहो पंहिंजी मोटरसाइकिल ते कंबर शरफ ॾांहुं अची रहियो हुयो त कंबर गेबीदेरो रोड ते हीस मंगसी जे गोठ वटां तेज़ रफ़्तार ट्रैक्टर आहे मोटरसाइकिल में टक्कर थी पियो त मोटरसाइकिल सवार नौजवान अली हैदर खोसो जेको आहे त उहो मौक़े ते ई फौत थी वियो, जंहिंखे ॻोठाणनि ऐं पुलिस जेको आहे त कंबर जे सिविल अस्पताल उते आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे त उहो वारसनि हवाले कयो आहे। लाश घर पहुचण ते कराम मची वियो ऐं हिन आख़िरी इतलान ताईं जेको आहे त उहो हिन जो केस दाख़िल जेको आहे उहो न थी सघियो आहे अदालत हाणे ते। जी ठीक है, आके बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।